नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ के अपडेट कंदा हलूं त डहरकी शहर में बदमनी वधी वई आहे। हिकी रात शहर में चोरी जूं 6 वारदातूं पेश आयूं आहिनि। अहम ख़बर ते पहुचाई पिया डहरकी मां जिते शहर में बदमनी वधी वई आहे। हिक ई रात शहर मां चोरी जूं 6 वारदातूं पेश आयूं आहिनि। चोर 6 दुकाननि जा ताला तोड़े लखे रुपया रोक ऐं सामान खणी विया आहिनि। अहम ख़बर ते पहुचाई पिया डहरकी शहर में बदमनी चोट चढ़ी वई आहे। हिक ई रात शहर मां चोरी जूं 6 वारदातूं थियूं आहिनि। चोर 6 दुकाननि जा ताला तोड़े लखे रुपया रोक रक़म ऐं सामान बि चोरी करे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं रमेश कुमार खां। जी रमेश, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी डहरकी शहर में बदमनी उरूज से पहुतल है। गुजरल रात डहरकी शहर के मसरूफ तरीन बाजार जफर बाजार मेन रोड ता चोरन सरेआम रात जो पहर में दुकान ताला तोड़े दुकान में लखे रुपया सामान खड़ी गया। जैसे रोक रकम पुण दुकानदार की पहल हुई उहे पुण पान सां गॾु खणी विया आहिनि। आसानी सां चोर फरार थी विया आहिनि। उन सिलसिले में डहरकी के दुकानदार डहरकी थाने ते पहुची करे रिपोर्ट दाख़िल कराई है त नामालूम चोरन जेके असांजे दुकाननि मालिकनि जेके सुरेश कुमार, विकी कुमार, बाबू राम, परशोत्तम सजाद कम्युनिकेशन वारा आहिनि, उन्हनि रिपोर्ट दाख़िल कराई है त रात जे पहर में चोरन असांजे दुकाननि जा ताला तोड़े बासानी सां चोरी करे लखे रुपया खणी फरार थी विया आहिनि। अहिड़ो इतला बर वक़्तु असां डहरकी पुलिस खे ॾिनो, पर डहरकी पुलिस इन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई, जंहिं सबबु डहरकी जे दुकानदारनि ऐं शहरनि में सख़्त ताव पकड़ियल आहे। हींअर जफर बाज़ार जे दुकानदारनि पंहिंजा कारोबारी दुकान बंदि करे डहरकी पुलिस खिलाफ़ सख़्त एहतजाज किया है। उन्होंने जो इहो चवणु आहे त पहिरें मरहले में असांजो इहो एहतजाज आहे त असांजी फौरी तौर जेके लखे रुपया चोरी थियल वो वापसि करे वञे। ॿी सूरत में असां एहतजाजी गुज़ारियुनि उनजो अणखुट सिलसिलो शुरू कंदासीं। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त हिन वक़्त ताईं असांजे पुलिस जे कंहिं बि लाॻापियल ऑफिसरनि असांखे यकीन दहानी न कराई, जंहिं सबबु डहरकी शहर जे शहरनि में अञा वधीक बेचैनी पकड़ियल आहे। जी ठीकु आहे रमेश, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।